कराची फेस्टिवल में सिंधी मुशाइरे जे सेशन समेत ॿियनि बि सेशननि में जेकी पार्टिसिपेशन्स आहे उहा तमामु घटि रही आहे। अहिड़ी सूरत हाल हैदराबाद में बि असांखे नज़र आई। सवाल इहो पैदा थिए थो त छा जेको सेशननि में मौज़ू आहिनि उहे माण्हुनि जे पसंदि जे मुताबिक़ न आहिनि, महांगाई आहे या जेके ॻाल्हाईंदड़ आहिनि उहे पुरकशिश न आहिनि। त इन हवाले सां मेले में आयल माण्हुनि जा वीचार वठूं था त कहिड़ी सूरत हाल आहे ऐं जेको मेलनि में घटिताई छो पई अचे। आर्ट्स काउंसिल कराची हुजे या KLF हुजे या उहे जे प्रोग्राम जेके आलमी उर्दू कॉन्फ्रेंस हुजे उन्हनि में जेके सिंधी अदब सां लाॻापियल सेशन थियनि था, मूंखे लॻे थो घणे भाङे उहे खाना पूरी लाइ थियनि था। उन में गुफ़्तगू कंदड़नि जो जेका चूंड आहे उहा मूंखे लॻे थो मयारी कोन थी थिए। ऐं जीअं तव्हां मुशाइरे जो हाल ॾिठो KLF में, त इन करे सिंधी अदब खे कोटा सिस्टम में सेशन न खपे। सिंधी अदब खे बि ओतिरो ई मयारी सेशन खपे, स्पेस खपे। जीअं तव्हां ॿियनि ॿोलियुनि खे ॾियो था, सिंधी अदब में किताब शायर थियनि था, सिंधी अदब में बहितरीन शाइरी थिए थी, नावलनि जी खणी अक्सरियत ठीकु एॾी मयारी न हुजे पर कुझु नावल बहितर लिखिया वञनि था, तनक़ीद थिए थी, ॿियूं गैर अफ़सानवी सिन्फ़ुनि ते किताब अचनि था। त सवा ऐं नौजवान नसुल उनखे उन में तमामु शानदार पढ़ंदड़ आहिनि, लिखंदड़ आहिनि। त इन करे मुंहिंजी इहा गुज़ारिश हूंदी त जेकॾहिं तव्हां सिंधी अदब खे ऐं सिंधी ॿोलीअ खे रुगो नाले मात्र कोटा में सेशन ॾिनो ऐं गैर मयारी रखंदव शयूं, त पोइ ज़ाहिर आहे त सिंधी समाज काफ़ी अॻिते वधियल आहे ऐं नओं नसिल तमामु अॻिते वधियल आहे। इन करे तव्हांखे उन सां ज़िम्मेवार थियणो पवंदो। खानापुरी कोटा सिस्टम मुताबिक़ सेशन इहो काफ़ी न आहे। महिरबानी सर। अक्सर इहो ॿुधण में बि आयो आहे, काफ़ी हंधनि सां तज़िया बि हूंदा आहिनि इहे, त माण्हुनि जी ॻाल्हि नथी शामिलु कयो वञे, माण्हुनि जा इशूज़ नथा शामिलु कया वञनि, इन जे करे माण्हुनि जी जेको आहे उहो घटि अचणु लॻा आहिनि, छो जो उन्हनि जी ॻाल्हि थिए नथी। ॾिसो, ईअं मां नथो सम्झां। तव्हां ॾिसो त हिननि प्रोग्रामनि में रियासत ते गुफ़्तगू थिए थी, सियासी निज़ाम ते गुफ़्तगू थिए थी, अदब ते थिए थी, सियासत ते थिए थी, मीडिया ते थिए थी। ईअं न आहे त को माण्हुनि जी ॻाल्हि बि कहिड़ी हूंदी आहे। हा, वरी मां ॻाल्हि साईं कंदुसि त जेके अॼोके दौर जा वॾा मौज़ू आहिनि, मिसाल बैन अल-अक़वामी तौर ते दुनिया कहिड़नि मौज़ूअनि ते ॻाल्हाए पई, दुनिया में कहिड़नि मौज़ूअनि ते किताब लिखिया वञनि था, अॼोके दौर जा डिस्कोर्स कहिड़ा आहिनि, मौज़ू कहिड़ा आहिनि, ऐं मक़ामी सूरत हाल कहिड़ी आहे, मुल्क जी सूरत हाल कहिड़ी आहे, माण्हुनि जी परेशानियूं कहिड़ियूं आहिनि, माण्हुनि जा जेके दर्द कहिड़ा आहिनि। ज़ाहिर आहे त जेकॾहिं माण्हू ॾिसो, ही मेला जेकॾहिं माण्हुनि जो ऐं दुनिया जे उन्हनि मौज़ूअनि ऐं सवालनि जो आईनो बणिबा त माण्हू उन में ॾिसण ईंदा पंहिंजो चहिरो। पर जेकॾहिं मौज़ू अहिड़ा हूंदा जिन में माण्हू खे लॻंदो त इन में का उहा शइ तालुक़ न आहे, त वरी बि ॻाल्हि साॻी थींदी त जेके ही प्रोग्राम डिज़ाइन कनि था। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांजे तवसु सां करणु चाहींदुसि त ही फेस्टिवल जेके आहिनि हिकिड़ा माना अरेंज क़िस्म जा फेस्टिवल आहिनि, ऐं जेके ऑर्गेनाइज़र आहिनि उनजी पंहिंजी प्रायोरिटीज़ आहिनि। हाणे उनजी मर्ज़ी आहे, कंहिंखे घुराइनि था, कंहिंखे नथा घुराइनि। त उन करे माण्हू चाहींदा आहिनि त वॾा फलाणो लेखक अचे हा त उनखे ॿुधूं, फलाणो अचे। उहे जेके नौजवाननि जो तइदादु हिन मेलनि अदब खां परे थींदो वञे। मां थोरो जेको तजुर्बो कयो आहे हिते ख़ासि तौर ते उर्दू लिटरेचर में जेका जनरेशन जेका हिननि जी आहे उहा माना नई यंग जनरेशन हिन में इंट्रस्टेड कान्हे का। बाक़ी हाणे अचनि था इहे, जीअं हाणे ॿियो ॾींहंनि जो फ़र्क़ु पए थो। मिसाल पहिरें ॾींहुं जुमे ॾींहुं तमामु घटि हुया माण्हू, अॼु आचर आहे त कुझु माण्हू नज़र अचनि था। किशवर नाइक सॼी ज़िंदगी अदब खे ॾेई छॾी आहे हुन पंहिंजी। हाणे 85 हुनजी एज आहे, अॼु हुन व्हील चेयर ते आई आहे इस्लामाबाद खां। ॾिसो न, त हिकिड़ी हुनजी पंहिंजी कमिटमेंट हिकिड़ी। हाणे उन सां असां हिते वेठासीं त उहा जीअं मज़ामत जी ॻाल्हि आहे, त हुनजो जेको तव्हां लिटरेचर पढ़ंदव उहो हुन माण्हुनि सां गॾियल आहे, माण्हुनि जे मसइलनि ते, औरतुनि जे मसइलनि ते, जेके वर्किंग वूमेन उन जा मसइला, उन माण्हुनि जो जेको ज़ुल्म थिए थो उन्हनि सां पीड़ियल तबिके सां हुनजी कमिटमेंट आहे। त उनजो जीअं ॻाल्हि थी त मज़ामती अदब या उहो जेको तख़लीक़ी नथो थिए, हिकु जहिड़ो अदब जेको आहे उहो तख़लीक़ थिए थो। माण्हुनि इन करे माण्हुनि जी अट्रैक्शन घटिजी वई आहे। इहो बि हक़ीक़त हिकिड़ो फैक्टर आहे। असल में अदीबनि जो ऐं माण्हुनि जो आवाम जो रिश्तो कटिजी वियो आहे। KLF अहिड़ो जेको ट्रेंड सेटर हुयो, गुज़िरियल साल खां वठी हिननि जेको सिंध गवर्नमेंट जी स्पॉन्सरशिप क़बूली आहे, मां इहो सम्झां त इहो हिन जे ताबूत में आख़िरी कोको आहे। तव्हां ॾिसो न, माण्हू आहिनि ई कोन। ॿिए नंबर ते इहा शइ आहे त हिननि में का क्रिएटिविटी न रही आहे।
वैरायटी न रही आहे। साॻिया स्पीकर, साॻिया मौज़ू, उनखे ख़बर आहे त हीअ माण्हू छा ॻाल्हाईंदा आहिनि, माण्हुनि खे बोर करे छॾियो आहे। हेतिरा बि जेकॾहिं माण्हू निकिरी अचनि था त इहा हिकिड़ी इलाही वॾी गनीमत आहे। ऐं हर हाल में ऐं ॿी ॻाल्हि आहे त अॼुकल्ह जेको ज़मानो आहे उन में जेके माण्हू न बि आया आहिनि त हीअ सभु रिकॉर्डेड आहे, वरी महफ़ूज़ थिए थो, उनखे बि माण्हू ॿुधनि था। पर जेतिरा माण्हू आया आहिनि मूंखे नथो लॻे त कोई एतिरा घटि आहिनि। ऐं ठीकु आहे, जॾहिं KLF जॾहिं हो त उहो पंहिंजी नौयत जो अकेलो अहिड़े क़िस्म जो हूंदो हो, माण्हुनि खे साल में रुॻो हिकिड़ो ई मिलंदो हो त वधीक रश थींदी हुई। हाणे हर थोरनि ॾींहंनि खां, यानी हिन वक़्तु बि शहर में अलाए केॾा प्रोग्राम थियनि पिया, त माण्हू विरहाया आहिनि। पर पंहिंजी जेके जिन खे जंहिंसां वधीक दिलचस्पी आहे उहे अचनि था ऐं ॿुधनि था। जीअं तव्हां ॿुधायो त पहिरियों रीज़न त मां इहो ई चवंदुमि त एडवर्टाइज़मेंट जेका थिए थी उहा सुठे नमूने थी थिए। ऐं ॿियो इहो त जीअं ॾिठो वञे त जेके पैनल्स ठाहिया वञनि था, फॉर एग्ज़ाम्पल हाणे लास्ट वीक हुयो हिकिड़ो सिंधी मुशाइरो, उन में जेकॾहिं शहरनि में ॾिठो वञे त जेका यूथ आहे उन यूथ मां को बि अहिड़ो नालो न हुयो लाइक जेके मां ॿुधंदो हुजां या जेका हाणे जी नई टही आहे उहा ॿुधंदी हुजे। त इहे सभु ॻाल्हियूं मैटर कनि थियूं। ऐं महांगाई जो बि ॾिठो वञे त एॾो ज़्यादा असरु कोन्हे, छो त इन में को लाइक अचण वञण जो माण्हुनि जो ई ख़र्चु थिए थो। ऐं ॿियो हिते का टिकट वग़ैरह त रखनि कोन था, इहे फ्री एक्सेस आहे, त मां नथो सम्झां त महांगाई जो असरु आहे। बाक़ी मुसनिफ़्स थी विया या पैनलिस्ट थी विया ऐं जेको इन जी एडवर्टाइज़मेंट आहे इन जा जेको आहे काफ़ी जेको आहे उन जो असरु पवे थो। ये जो लिटरेचर फेस्टिवल्स होते हैं पाकिस्तान में, जो शिरकत कम नज़र आ रही है आजकल, उसकी वजह क्या है? आप क्या समझती हैं कि जो मुकर्रर है वो पुरकशिश नहीं है, या जो है महंगाई ज़्यादा है? आप सच कह रही हैं कि लोगों का पढ़ने से, किताबों पढ़ने से जो है ना वो इंटरेस्ट ख़त्म होता जा रहा है। वो असल में सिर्फ पाकिस्तान में नहीं, पूरी दुनिया में, क्योंकि लोग डिजिटल बुक्स में आ चुके हैं या डिजिटल वर्ल्ड में एंटर हो चुके हैं। तो अब बच्चे जो है वो जो चीज़ पढ़ना चाहते हैं वो यूट्यूब पर, ChatGPT में उनको जवाब मिल जाते हैं।